सुभान अल्लाह। दरूद शरीफ वॾी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते हिकु मरतबो बुलंद आवाज़ सां दरूद मोकिलियो। मालिक साईं अवां ते पंहिंजो रहमतूं मोकिलींदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क उन्हीअ जी मखलूक उहो ई मालिक उहो ई खालिक उहो ई महबूद उहो ई मक़सूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार सलातो सलाम जंहिंजो को शुमार आहे ई कोन। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी ज़ात मथा जंहिं प्यारे हबीबन करीमन जी आमन जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। हीअ महफ़िल का मामूली सियासी महफ़िल नाहे। मदीने वाले साईं जी आमन जी ख़ुशीअ जी महफ़िल आहे। अहिड़ो बयान अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में वज़ाहत सां फरमायो आहे।
इन कलाम मजीद में हर शय जो बयान आहे जो कुरान को समझ वारो आलिम दीन अहले दिल पुछंदो तो कुरान जवाब दींदो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन। ए माजा हबीब ही कुरान मजीद जेको मां अल्लाह तुंहिंजे मथां नाज़िल फरमायो आहे इन कलाम मजीद में हर शय जो बयान आहे। ये महफिल सरकार मदीना जे आमन तशरीफ जी महफिल आहे। असांजी हकीकी खुशी जो वक़्तु आहे। हिन खुशी जे लाइ अल्लाह ताला कलाम मजीद में वज़ाह सां फरमायो आहे हो खैर मिम्मा यजमऊन जो अहां गॾु कयो था दुनिया दौलत ज़रो ज़ेवर सोन चांदी उन्हीअ खे उन्हीअ लाइ अव्हांखे केतिरी न ख़ुशी हूंदी मगर हीअ ख़ुशी जेका आहे मुंहिंजे नबी जी आमन जी हर ख़ुशी खां ख़ैर आहे वधीक। हीअ ख़ुशी उन्हनि खे नसीब थींदी जेके नबी करीम जी आमद में ख़ुशि आहे जिनकी निस्बत तवसल वास्तो सरकार मदीना सां सही है सचो आहे। उतन ज़ात जी मोहब्बत जो हक़ ईमान वारे जे मथां एतिरो त आहे जो पाण फरमान था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही वलदिही वन्नास अजमईन। न थींदो अवां मां हरगिज़ अॻे को ईमान वारो जेसिताईं असांजी मुहबत पंहिंजी जान खां पंहिंजे वालिदैन खां पंहिंजी औलाद खां वन्नास अजमईन जेके बि इंसान काइनात में मौजूद आहिनि उन खां वधीक न रखंदो। हीअ ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ न असांखे ईमान मिले हाँ न कुरान मिले हाँ न रमज़ान मिले हाँ न रहमान मिले हाँ। छो त सरकार मदीना जे आमन खां अवल ईसा अलैहिस्सलाम खां बाद दुनिया जी हालत बिगड़ल व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। ए माजा मोहब्बत तुंहिंजे अचण खां अॻु में काइनात गुमराही में पियल हुई खुल गुमराही। अल्लाह पाक करम थो फरमाए उहो वक़्तु आहे जो रात पूरी थी रही आहे ॾींहुं अची रहियो आहे। जे सरकार मदीना रात में कुर्ब जो कदम फरमा त ॾींहुं ॾुख करे जे ॾींहं में चढ़ा त रात अरमान करे। हज़ूर से अहिड़े वक़्त में तशरीफ़ थिया आहिनि जो हज़ूर खां रात बराज़ या त ॾींहुं बराज़। इन ज़ात जे आमन जे मुहाबे तशरीफ़ जे मुहाबे अल्लाह ताला मोमिनन जे मथां ख़ासि पंहिंजो एहसान फरमायो। इन एहसान में कुझु न कुझु हासिल थींदो आहे। इन एहसान जे करे छा मिलियो? ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। रमज़ान मुबारक में 27वीं रात एॾी त ख़ुदा जे करम जी रात आहे जो 1000 महीना तुंहिंजी इबादत हिक तरफ़ ऐं हीअ रात हज़ूर जे आमद वारो वक़्तु इन रात खां इन वक़्त खां 1000 मरतबा वधीक आहे। दिलि तमामु ख़ुशि थी आहे हिन वक़्त जी हालात खां हर मुस्लमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। अॼु उहो दौर आहे उहो वक़्तु आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में
मालिक सांजी तोखे घुर थी आ पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे सवारनि ते प्यादल इन हक़ सच वारी महफ़िल में अचे शरीक थिया हो। उहा महफ़िल आहे जेका ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे। असांखे पंहिंजे पुनल में पका जे मालिक पंहिंजो फज़लो करम फरमाए अव्हांजी दिल में हक़ जो सच जो इरादो रखी हिते घुरायो आहे उहो मालिक अॼु असांखे ख़ाली न मोटाईंदो। छो त पाण वाइदो फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ए मुंहिंजा बाना मुंहिंजी रहमत खां ना विझनि छो। अचणु कमु तव्हांजो, दुआ करणु कमु तव्हांजो, बाॼाइणु कमु तव्हांजो, समूरा गुनाह बख़्शण मां अलाह जो कमु आहे। हीउ हिकु वॾो ख़ुशीअ जो मौक़ो आहे। हीउ आम का ख़ुशी न आहे, हीउ उहा ख़ुशी आहे जंहिं ख़ुशीअ जो हक़ीक़ी पतो ख़बर सकरात में पवंदी, क़यामत में पवंदी, हशर जे ॾिहाड़े पवंदी। सकरात में कीअं पवंदी? जॾहिं मौत जा माण्हू मथां ईंदा, इज़ा बलगत तराकी, गोघरो मौत जो लॻंदो, हौसला ख़ता थी वेंदा, अकुल पूरो न रहंदो। अहिड़े वक़्त में रब करीम इन्हीअ पाणे जे मथां पंहिंजा नूरानी मलाइक मोकिलींदो। मलाइको वञो, अॼु मां पंहिंजे बंदे खे घुरायो आहे, हुनजा बच्चा यतीम थियनि था, माल तक़सीम थो थिए, घरवारी बेवाह थी थिए, वॾी परेशानी में मलाइक पहुचनि था। उहो बयान मौला करीम पंहिंजे किताब में फरमायो आहे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, अहिड़े पाने जे मथां सकरात में नाज़िल थियनि था मलाइका। छा चवनि था? अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। ए खुदा जा बंदा, दुनिया में तो मिठे मालिक खे राज़ी कयो, महबूबनि जी दिल वारी दामन पंहिंजी न छेड़ी, सरकार जे हुक्म ते साबित कदम रहे, पंहिंजी ख़्वाहिश खे पोइते रखी, हक़ सचे खे साम्हूं रखी, पंहिंजे कदम खे वधाई। ख़ौफ़ न कर, हुज़न न कर, अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। उन्ही ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे अल्लाह पाक अदा करे। हाणे सकरात में ई जन्नत जो वाइदो मिले थो। जॾहिं कांधी कबर में रखे मोटनि था पिया, हज़ार मन मिटियुनि जा मथां आहिनि, मिटीअ जो ज़ाहिरन ढेर आहे, कांधी मोटनि था, रब साईं खे पंहिंजी कुदरत सां उथारे विहारे। मुनकर नकीर मलाइका अचनि था, पुछनि था मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक, रब तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं दुनिया में रही करे मिठे मालिक जो शुक्र अदा कयो, मिठे मालिक खे कसरत सां यादि कई, तुंहिंजो रबी अल्लाह, रब मुंहिंजो अल्लाह। भला ॿुधाए मां दीनुक, दीन तुंहिंजो कहिड़ो आहे? कहिड़े मसलक ते है, कहिड़े मज़हब ते है, कहिड़ी जमायत ते है, कंहिंजे पोयां लॻे? चवंदो दीन इस्लाम, दीन मुंहिंजो इस्लाम आहे। मन नबीयो, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे? कहिड़े पैगंबर जी उम्मत? आदम अलैहिस्सलाम खां बाद हज़रत खां अवल ईसा अलैहिस्सलाम दुनिया में आयो। उन्हीअ खां बाद 570 साल को पैगंबर न आयो, जे आयो त मदीने जो मोड़ आयो। जिन जो दुनिया में नबी सां वास्तो आहे, इश्क़ नबी जी मोहर दिल ते लॻल आहे, सलातो सलाम जी हुंग पवे थी, चवंदो नबी मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा। ही करम उन्हनि जे मथां थींदो जिन पंहिंजे बातिल इरादनि खे पोइते रखी
पंहिंजे ख्वाहिश जे कदमनि खे पोइते करे हक़ वारे कदमनि खे अॻिते रखी पंधरो करे या स्वारनि ते कंहिं बि अहिड़ी नेक महफ़िल में पहुतार उमेद आहे उन्हनि जे लाइ क़बर न हूंदी क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत जन्नत जे बाग़नि मां बाग़। हक़ीक़त में अल्लाह पाक तव्हांखे इहो पिरियुनि जो पार नसीब करे जॾहिं हरम में दाख़िल था थियो बाब सलाम खां त साम्हूं रियाज़ुल जन्नत अचे थो पियो लिखियल आहे कुंड ते याजी साहिब 40 साल मदीने में रहियो ओचितो महिमान थी आयो आहे। मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत फरमाइनि था मां बैन बैती ही मुंहिंजो घर आहे और मिंबरी हे मुंहिंजो मिंबर आहे इन्ही खां विच जेको आहे रियाज़ुल जन्नत पर हक़ीक़तन अक्सर करे आलम दीन अहले दिल लिखनि था त नबी अलैहिस्सलाम जो इहो घर न आहे इहो घर अम्मा सिद्दीक़ा जो आहे। आख़िरी वक़्त में जंहिं वक़्त में हज़ूर जी मोकिलाणी थिए थी पर्दे में अचनि था पिया त बीबी सिद्दीक़ा जे घर रहिया हुआ। हज़ूर जो घर सैयदना अब्दुल्लाह जी मिल्कियत आहे। सैयदना अब्दुल्लाह मक्कतुल मुकर्रम में रहंदा हुया उन्हीं जो घर उते हो त मां बैन बैती व मिंबरी ही मुंहिंजो घर हे मुंहिंजो मिंबर हे सारो रियाज़ुल जन्नत हाणे मके खां वठी मदीना ताईं रियाज़ुल जन्नत जन्नत जे बाग़नि मां बाग़। इहो करम उन्हनि जे मथां थींदो जिन पंहिंजी नफ़्स जी ख़्वाहिश खे पोइते करे हक़ जे फरमान खे साम्हूं रखियऊं ताना सठूं मेना सठूं ॾुख ॾिठूं तकलीफ़ ॾिठूं इन्हनि सभिनी खे बर्दाश्त करे सरकार जे कदमनि खां परे न विया। अल्लाह अल्लाह उन्हनि जी क़बर न आहे रियाज़ुल जन्नत। तमामु दिलि ख़ुशि थी आहे शदादकोट जे चौक ते हिकु उहा महफ़िल नसीब जंहिं महफ़िल जो नालो छा आहे मोहब्बत मुस्तफ़ा रसूलुल्लाह जी मोहब्बत का मामूली मोहब्बत न आहे या उहा मोहब्बत आहे उहो प्यार आहे उहा निस्बत आहे उहो वास्तो आहे जो उमेद आहे मालिक साईं में त मरण खां बाद को लहर लोॾो न ईंदो अखिर सां तो जन्नत खे ॾिसंदे जन्नत जो कुंडो दिलबर लाहींदो तोखे रवानो कंदो वेंदो। जॾहिं हीअ आयत नाज़िल थी वल सौफ युतीक रब्बुक फतरदा त हज़ूर सां जिन अखियुनि मां ॻोढ़ा काढ़े रहिया अल्लाह से बाख़बर आहे दिलनि जो मालिक आहे दिलनि जा इरादा ॼाणे थो इन जे बावजूद बि ख़ुदा वही खे मोकिलियो जिब्रील वञी मुंहिंजे नबीअ खां पुछ त रोअण जो सबबु कहिड़ो ख़िदमत में हाज़िर थियो पैगाम पहुचाए या रसूल अल्लाह अल्लाह जो हुकुम है ॼाण जे बावजूद ख़ुदा खां पुछे थो पियो पाण फरमायो जिब्रील अल्लाह पाक अलीम बिज़ात सुदूर दिलनि जे राज़नि खे ॼाणे थो पियो मूंखे पंहिंजे उम्मत जो ॾुख अल्लाह पाक फरमायो त क़रीब रब तुंहिंजो तोखे ॾींदो एतिरो तूं राज़ी रहंदे पाण उथी बीहनि था अल्लाह कसम खान सां अल्लाह जो कसम जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती रहिजी वियो जहन्नम में त मां राज़ी न रहंदुसि। हाणे केॾो न वास्तो आहे केॾी न हुजत आहे अहिड़ी कंहिं नबीअ जी न आहे। मूसा अलैहिस्सलाम जी मोहबत ई ख़ुदा सां रब अरनी उनज़ुर इलैक हिन बि दीदार जो शौक़ ॾेखारियो पर ख़ुदा फरमायो लन तरानी मूसा तूं ॾिसी न सघंदे मुंहिंजे दीदार जो ताब तूं सही न सघंदे तुंहिंजी अख में उहा ताक़त आहे ई कान का। हिते हिकिड़ो बुज़ुर्ग थो फरमाए त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे दूर और
अर्श मौला। वक्त थोड़ो मुख्तसर अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में हुक्म थो ॾे कुल ही कंहिं ॿिए खे चइबो आहे अदा तूं चओ तूं ॿुधा तूं ऐलान कर। अहिड़ी तरह मौला करीम प्यारे नबी साईं के फरमाए थो कुल ए मौजा नबी फरमाए तूं हुक्म मुंहिंजो आहे ॿुधा न तुंहिंजो। छा ॿुधा कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। ए मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत में ऐलान कर त मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत ते छा कयो ख़ुशी कयो खुश थियो। फबिज़ालिका फलयफ़रहू अवां के जुगाए अवां के घुर्जे त मुंहिंजी रहमत मुंहिंजे फज़ल ते खुश थियो खुशियूं कयो। मुंहिंजा मौला छा करम ख़ुदा फरमाए थो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। इहा ख़ुशी जेका तव्हां कयो था पिया मुंहिंजे फज़ल ऐं रहमत ते इहा ख़ुशी तव्हांजे गॾु थियण वारी ख़ुशीअ खां के हिसा वधीक आहे। हाणे हुकुम आहे त मुंहिंजे फज़ल ऐं मुंहिंजी रहमत ते छा कयो फलयफ़रहू ख़ुशी कयो। छो त जो तव्हां गॾु कयो दुनिया दौलत सोन चांदी तिजोरियूं भरियो संदूका भरियो पैसनि सां नोटनि सां केॾी तव्हांखे ख़ुशी आहे इहा ख़ुशी घटि आहे हीअ ख़ुशी हज़ार मरतबा वधी। हाणे पुछणो आहे कलाम मजीद खां त अञा ॻाल्हि मुंझल आहे छो त क़ुर में हर फ़ैसिलो आहे वअल्लमक मा लम तकुन तालम कंडे वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ए मुंहिंजा हबीब जेको तूं न ॼाणंदे जो इल्म तोखे न हो असां तोखे ॼाणाए। हाणे ॿुधा त नबी जे ॼाण में कहिड़ी शइ न आहे कहिड़ी शइ न आहे के अहिड़ा बंदा आहिनि जे हज़ूर खे बाबा हीअ ख़बर बि न हुई हीअ ख़बर बि न हुई हे पतो बि न पतो हुयो हे रब जे रज़ा ते राज़ी पर एतिराज़ करो ख़ुदा जे हुकुम ते ख़ुदा जे इरादे ते मुस्तफ़ा पंहिंजे लाइ चङो न सम्झो। अल्लाह पाक नबी के खबर ॾेई छॾे वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। हा अल्लाह जो फज़ल आहे नबी साईं बाक़ी रही रहमत वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए मुंहिंजा हबीब तो आलमीन ला रहमत ज़रे ज़रे रहमत जाते मुंहिंजी ख़ुदाई आहे तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे त हज़ूर अलैहिस्सलाम ख़ुदा जो फज़ल बि आहिनि त ख़ुदा जी रहमत बि आहिनि त इन्हीअ लाइ ख़ुदा फरमाए थो बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत ते फलयफ़रहू ख़ुशी कई त हीअ ख़ुशी कलामुल्लाह मां साबित आहे। ही महबूबनि जे आमन जो महीनो आहे तशरीफ़ जो महीनो आहे विलाद जो महीनो आहे केतिरो बि ख़ुदा तोखे अता करे दुनिया में दुनिया दुनिया में दुनिया माल में माल मिल्कत में मिल्कत इहा सभु तुंहिंजी घटि आहे इहा ख़ुशी का बि न आहे जे ख़ुशी आहे त महबूबनि जे आमद वारी ख़ुशी हीअ ख़ुशी क़ुरान करीम में साबित आहे। अॼु हिन ख़ुशीअ खे बिदत चई रहिया आहिनि नाजायज़ चई रहिया आहिनि काथे बि नंढी ख़ुशी न ॿुधीसीं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक अहले सुन्नत जमात खे शाद आबाद रखे। अॼु सुन्नत आबाद आहे सुन्नत जमात जे बचे बचे जे घर घर में ख़ुशी जा नारा लॻी रहे। जिंदगी गुज़री वञई जवाब ॾेई ॾेई थकी
थी पने पर पूरो जवाब को न थो दे सके पो छो त जेको जवाब कुरान पाक दिनो ऐं जो मसलो कुरान में मौजूद आहे इन को मथे को मसलो आहे खुश नसीब आयो उहा खुशी अल्लाह पाक अवां के दिनी जे खुशी जे मुहाबे सकरात में खुश होंदे जे खुशी जे मुहाबे कब्र में खुश होंदे जे खुशी जे मुहाबे क़यामत जे ॾियारे हश्र में खुश होंदे ये खुशी का मामूली सहाबा करामन जो कौला ताबईन तबो ताबईन हजरत मुतक़द्दिमीन पूरन कामिलन हजरत अमरोटी रहमतुल्लाह वडो कामिल थी गुजरियो आ बाबा साईं जो मुर्शिद हो ऐं हुन इश्क में दर्द में नबी साईं के नातिन में सॼियो आ पुकारियो या सा सॼियो थे बॾिहारा बुजुर्ग साहब मिलाद कंदो हो एक किताब हजरत साईं जो मां वटि आहे जंहिंमें तस्वीर मुबारक बुजुर्ग जी आहे साईं मामन शाह जी तस्वीर आहे वक़्त जा आलम जेके हम वक़्त जा आलम हा उन जी तस्वीर आहिनि उन नात में फरमाए थो त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसूला ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसूला रसूलुल्लाह ए महबूब मां तो सलात सलाम पढ़ी रहियो आहियां दरूद पढ़ी रहियो आहियां दुआ पिनी रहियो आहियां अॼु मां गुनाहगार जो आहूं ॿुधी कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे अॼु घर खे सींगार सवार अल्लाह वारनि जो अक़ीदो हो त महबूब साईं खे अल्लाह पाक ख़िताब ॾिनो आहे जे काथे पंहिंजे महिरबानी सां पाची सघां त पाची सघां ये हजरत बुजुर्गन सभिनि जो अक़ीदो हो उन खां बाद दरगाह भरजुली वारा हजरत साईं जा मुर्शिद अॼु बि उन जायुनि ते दरगाह मीलाद शरीफ़ थींदो रहे थो पियो मुस्लमानों हिन मीलाद जा मुनकर न थियो हिकु निवसारियो वल्लाह हिन जहिड़ो को सवाब आहे ख़ुशीअ जो पतो कॾहिं पवंदो जॾहिं क़यामत में हिसाब किताब हिसाब किताब नबी अलैहिस्सलाम दुआ घुरी आहे अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत या अल्लाह मौत खां अॻु में माफ़ी ॾे वरहमना इंदल मौत मौत वारे वक़्त पंहिंजो रहम फरमा वला तुअज़्ज़िबना बादल मौत मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचाए वला तुहासिबना यौमल क़यामह या अल्लाह क़यामत जे हिसाब किताब खां बचा उम्मीद आहे जिनके अॼु की खुशी नसीब थींदी त क़यामत में ख़ुश हूंदा तव्हांखे को हज़ार दलील हुजे इंशाअल्लाह अल्लाह घुरंदो ये उहा आयत आहे उहो क़ुरान पाक में जवाब आहे जो मुनकरनि जा कांटा भॼी पवनि था आशिक़नि जा कर मथे थी अरे बच्चो ॼमे उन्हीं जी ख़ुशी में अक़ीक़ो करे खैर खैरातूं करे माइट मिट घुराए सुभान अल्लाह नातियूं पढ़ाए सुभान अल्लाह ॿियूं रस्मां रवाज घटि वधि करे पियो हिते को एतिराज़ कोन्हे को रसूलुल्लाह जी आमद जी ख़ुशी ते एतिराज़ आहे ही ख़ुशी उहा ख़ुशी आहे जो अखि ॿूटण खां बाद पतो पवंदो तो खे बि पतो पवंदो त हिन जमात खे पतो पवंदो जिनखे हीअ ख़ुशी नसीब थी इहा ज़बान कलमे खां न बीहंदी मौत जा माण्हू ईंदा वेंदा ज़बान में कलमो तय्यब शुरू थी दोस्तो वो अल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हो जा ॼाण तोखे नहीं तोखे ॾेई छॾी काफ़ी जान के एतराज़ ख़त मां वटि पिया आहिनि नथो मां ॾेखारे सघां जे तव्हांखे ॾिसणा आहिनि त अचे दरगाह ते ॾिसो घणो कुझु हुज़ूर जे शान में लिखियो अथऊं हीअ ख़बर नहीं हे पतो न हो हीअ ॼाण नहीं अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं लिखियो अथऊं यादि रखो अल्लाह पाक पंहिंजे कर्म सां हर ॼाण हर ख़बर पंहिंजी अता सां नबी खे ॾेई छॾी आहे तूं ॼाणे या न ॼाणे तोखे कहिड़ी ख़बर हीअ ख़बर उन्हनि खे आहे जिन जी दिलि में इश्क़ रसूल जो ठपो लॻल आहे दरूद पाक मोहब्बत प्यार
बशीर वाना कासिम में शायद वल्लाह मोती वाना कासिम। अल्लाह जी मुझे मथा अता है यह अता मां सांडे न थो रखा वाना कासिम मां इनके तक़सीम करण वारो वंडण वारो आहियां विराहण वारो आहियां पंहिंजे उम्मत खे ॾियण वारो आहियां करण वारो अता अल्लाह है या नबी के हासिल उन अता के मुस्तफा तक़सीम करण वारो कासिम जी माना है तक़सीम करण वारो वंडण वारो विरहण वारो। अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन महफ़िल में वो करीमनि जो वंड तोखे मिली रहियो इन्ही मिलण जो दलील ये कल्बी सुकून आहे इहा ॻाल्हि वणे थी ऐं ख़ुशी हासिल थी थे त मुबारक तोखे आ तोखे हज़ूर जी अता मिली नबीयत अता करण वारो अल्लाह इन अता के वॾण वारो मदीने जो मोल इन अता ते हलम छा हज़ूर जी बरकतूं छा बयन छा बुरहान छा मौइज़ा ॻाल्हियूं करे करे थकी पऊं पान सरकार एक वक्त बटन साहब सां शहर खां ॿाहिरां निकिता शहर जी ॿाहिरी कुंड में हिकु खीमो लॻल हो उन में हरणी ॿधी बीठी हरणी जॾहिं साईं जो गुज़र थियो त उन हरणीअ ॻाल्हायो अस्सलातु वस्सलाम अलैक या हबीबी साईं जन आवाज़ ॿुधो बीही रहिया नज़र जो कनि त हरणी ॿधी पई आहे मथां विया या रसूल अल्लाह माण्हू रखां थी मुझे कबूल फरमा नंढड़ा बचड़ा आहिनि हिन साम्हूं जबल में हरड़ीअ मूंखे ॼार में फसाए हिते ॿधो आहे न ज़िबे थो करे न मूंखे छॾे थो पियो मुंहिंजनि बचड़नि राति खां वठी खीर न पीतो आहे साईं मां अर्ज़ु कयां त मूंखे छोड़ त बचन खे मां खीर पीआरे अचां पाण फरमायो तू मोटी ईंदी जे न मोटा तो खुदा मते अज़ाब नाज़िल करे पान साईं जन हरणी खे छोड़ियो ओ हरणी साईं खे मोकिलायो बचन वटि पहुती आहे बचड़ा जल्द कयो खीर पी वठो मां सरकार सां वाइदो करे सॼी हक़ीक़त बचन खे ॿुधाए बाद किताब लिखनि था त बचन अर्ज़ु कयो अम्मा असां खीर न पींदासीं असांजो नबी परेशानी में आहे तुंहिंजे इंतज़ार में आहे हल अॻ में असांखे नबी जी ज़ियारत कराए पोइ तुंहिंजो जीअं हरणी मोटी आई आहे साईं जन उते बीठा आहिनि त ईअं उहो मारी बची पाण पुछनि था ॾे ख़बर हीअ हरणी विकिणंदे या छॾींदे पाण जेका जी मर्ज़ी किन किताब लिखियो आहे हिन विकी आहे या हज़ूर जी ख़ैरात करे छॾी अथई पोइ उन्हनि बचनि नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं मां जो खीर पीतो आहे त झंग जे जानवरनि बि नबी खे सुञातो इन्हनि बि नबी जे मथां कलमो पढ़ियो आहे अल्लाह अल्लाह अॼोका मुस्लमान जानवर खां परे थी विया मुझो खास अर्ज़ु इहो आहे वक़्तु थो जॾहिं साथियुनि पे सिंध कई ॿुधई न ॿोड़ी वरती न पिरनि जे पलां रखां तूं डुकी ऐं डोड़ी हाणे नाहक ते निजोरी रुञे मेरी हाथ करे अॼु वक़्तु थी अॼु रोई यार खे राज़ी करे हिन मीलाद जहिड़ो वक़्तु न विञाए मौत मथे जे मथां बीठो आहे ऐं जे ताईं हयाती रहे या न रहे मिठा से इन लाइ हे रब जो कर्म अॼु तारीख़ ॿारहीं आहे असांजे पाकिस्तान में तारीख़ ॿारहीं गुज़री रही आहे हेॾो वरी पोइ
चंड उभरियो आहे हल्को। सऊदी में अॼु 13 तारीख़ असांखे ख़बरां पयूं आहिनि त काफ़ी जान ते सऊदीअ में मदीनतुल मुनव्वर मक्कतुल मुकर्रम में मोमिनन अरबन मीलाद कयो आहे। ख़ुशियूं कयूं अथऊं, पंहिंजे घरनि में नबी जो नातियूं पढ़ियूं अथऊं ऐं तमामु इस्लामी मुल्क इन मीलाद सां आबाद शाद थी आहे। पर गैरनि जा मुल्क जिन में मुस्लमान रहंदा उन्हनि वॾे जोश खरोश सां मीलाद कयो आहे। कंहिंखे ताक़त कान हुई जो उनखे वठी झलनि। हिन साल एतिरो त मीलाद थियो आहे जो माण्हू ॾिसी हैरान थी विया। अॼु असांजे नज़र नारो शहज़ाद कोटा रता फेरा महीनो पूरो तूं कार खे भॼाए भॼाए मान खे पंहिंजे प्रोग्राम लाइ दावत ॾींदो वञे थो। सभु माण्हू नथा अचनि पिया। अॼु अलाह जो करम आहे, महबूब जे मीलाद जी मोहब्बत में हज़ारनि जे तादाद में लखनि जे क़रीब मोमिन हिन महफ़िल में शरीक थिया। ही शरीक थियणु तुंहिंजो अजायो न आहे, सजायो आहे। हिन जहिड़ी का बि बरकत आहे, का फज़ीलत आहे। ही वॾो बरकत जो महीनो आहे, कर्म जो महीनो आहे, हज़ूर जे बयन बुरहाननि जो महीनो आहे, मोइज़ात कमालात जो महीनो आहे। अल्लाह पाक जे महफ़िल में वेहण शरीक थियण तो असांखे नसीब थियो। मोमिनो वक़्तु न वञाए, वक़्तु न वञाए। जो थी सघे हस्बे ताक़त, जो थी सघे जेतिरो दिलि घुरे हिकिड़ो सैर चांवरनि जो रधे हिकु ॿिनि ग़रीबनि खे खारायो। 5 गिलास मिठे पाणी जा ठाहे मिस्किन खे पीआरियो। तुंहिंजो मीलाद आहे। पर जे अञा ॻाल्हि खे वधाए पाड़े वारा अज़ीज़ क़रीब दोस्तनि खे घुराए कुझु न कुझु बिरयानी तयारु करे खाराए त छा न सवाबु हूंदो। ये हकीकी खुशी आहे। ॿियूं ख़ुशियूं फानी आहिनि, हीअ ख़ुशी बाक़ी आहे। ॿियूं ख़ुशियूं अॻिते न हलंदियूं। अखि ॿुॾण खां बाद ॿिनि ख़ुशियुनि जा दर बंदि थी वेंदा। हिन ख़ुशी जो दर अॼु बि खुलियल आहे त क़बर में बि खुलियल आहे त क़यामत में बि खुलियल आहे। दिलि तमामु ख़ुशि थी आहे। अल्लाह पाक अवांजो महिनतूं क़बूल कंदो, अवांजो हाज़िरियूं क़बूल कंदो, अवांजा अचण क़बूल कंदो। अॼु सिक रखी दर्द सां मोहब्बत सां प्यार सां सचाई सां हिकु अहिड़ी दुआ घुरो जो तव्हां असांजे गुनहगारनि जा आवाज़ मदीने ते रहो। हज़ूर अलैहिस्सलात वस्सलाम फरमाइनि था त दरूद पढ़ण वारा 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके दरूद असांजे मोकिलनि था उन्हनि जी दिलि असांजी मोहबत खां ख़ाली आहे, ज़बान हले थी पई। उहो दरूद मलाइक पहुचाइनि था। ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, असांजी मोहबत पंहिंजे पीउ माउ खां वधीक, असांजी मोहबत पंहिंजी औलाद खां वधीक, असांजी मोहबत वन्नास अजमईन जेके बि इंसान उन्हनि खां वधीक। इन्ही दरूद लाइ फरमाता अस्मा व सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम अहले मोहब्बत वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था त उनखे सुञाण बि था। अॼु असांजो ईमान आहे। ही सभु ख़ुदा जी अता आहे। जे दिलबर खे ख़ुदा नवाज़े ख़ुशि तव्हां सां नाराज़ अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे। दातो ख़ुशि थी तुंहिंजो नबी आहे, असांजो नबी आहे, कंहिं ॿी क़ौम जो न आहे। कलीम जी उम्मत न आहियूं। यादि रखो ईसा अलैहिस्सलाम जो उम्मत न आहियूं। आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबी दुनिया में आया हर नबी पंहिंजी उम्मत खे घुराए प्यारे सरकार आमन जी दावत ॾिनी त असां खां बाद हिन नाले वारो नबी ईंदो उन ते ईमान आंदो। वइज़ा ख़ज़ल्लाह बिसाकन नबीन लमा आतैतुकुम मिन किताब व हिकमतन जॾहिं मां तव्हांखे हिकमत ऐं किताब ॾियां तव्हांजे सिर ते मां नबूवत जो ताज रखां अहिड़े वक़्त में मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां ते अचे त पाण ते कलमा न पढ़ाए पियो, इन्हीअ ते कलमा पढ़जो। ईसा अलैहिस्सलाम नबी आख़िरी वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम पंहिंजी क़ौम खे घुराए थो, क़ौम खे घुराए थो।
हजार से तादाद में बनी इसराइल मौजूद हैं। ऐलान तो करे, या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात। ए बनी इसराइल, अल्लाह ताला मके आवान रसूल करे मोकलियो आ। मां अवल जेको किताब तौरेत नाज़िल थियो सच्चो कदर हा। ओ मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद। अहां के मुबारक दियां थो, अहां के खुशखबरी दियां थो पियो, तमा खुशी कयो मां खां बाद एक नबी इंदो जंहिंजो नालो हुंदो अहमद। त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे हुकुम कयो मुबश्शिरा, तहां के खुशखबरी दियां थो, मुबारक दियां थो, खुशी कयो मां खां बाद नाले वारो नबी इंदो जंहिंजो नालो हुंदो अहमद मुहम्मद अहमद। हर नबी पंहिंजी कौम खे हज़ूर जी दावत ॾींदा विया। हे नबी अचण वारो आहे, तव्हांजो अल्लाह पाक करम फरमायो ईसा खां बाद हे प्यारो नबी असां। अम्मा आमना फरमाए थी त उहो वक़्तु आहे रात पूरी थिए थी, ॾींहुं अचण वारो आहे। जे हज़ूर साईं ॾींहं में तशरीफ़ थियनि त राति ॾिस करे, जे राति में अचनि त ॾींहुं ॾिस करे। अहिड़े वक़्त में हज़ूर दुनिया में क़ुर्ब जो क़दम रखियो। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे खे अहिड़े वक़्त में मोकिलियो जो हज़ूर खां राति बि राज़ी त ॾींहुं बि राज़ी, राति बि राज़ी त ॾींहुं बि राज़ी, जो असां बि राज़ी। जेके राज़ी त हथ खणनि, जेके नबी जी आमद खां राज़ी आहिनि त हथ खणनि, लब मुबारक हलनि, लब हलनि। अम्मा आमना फरमाए थी, सही रवायत आहे सियासत जे किताबनि में, कन रखियो आवाज़ तो मिठो मिठो अचे, अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत दुनिया में तशरीफ़ थे तो उम्मत खे यादि करे, पर्दे में अचण वारा हुजनि तो उम्मत खे यादि करे, क़यामत जे ॾिहाड़े हर नबी नफ़्सी नफ़्सी करे पंहिंजे लाइ पुकारे, हे दिल में असांखे यादि करे। त अहिड़े नबीअ जी मोहबत में कुझु न कुझु मीलाद, जिन खे मीलाद करणो आहे कयो आहे, जिन कयो आहे उनखे लख लख मुबारकूं आहिनि। जिन न कयो आहे आसरे में मथां रहिजी आहिनि या वेसर में, उनखे मां होशियारु थो कयां त ज़िंदगी ते भरोसो कोन्हे, मथां मौत अची वञे। इहो वक़्तु यार जे इश्क में वक़फ़ करे छॾियो। क़बूल आहे मीलाद, क़बूल आहे कंदो हस्ब ताक़त जेको थी सघे। घणो न आहे त 15 कोहा, ढोर कोहा, छेला कोहा, बकरा कोहा, हेतिरा चांवर हेतिरी जॻहि न, जो ख़ुदा ॾे तूं कर, तुंहिंजो मीलाद आहे मीलाद आहे मीलाद आहे। इन जहिड़ो को ख़ैर ख़ुशी आहे। सिज लहे थो, अन क़रीब अञा उहो सिज लहंदो, वरी ई न थींदो। हज़रत साईं जन रहमत पढ़ी हिकु नात पढ़ी आहे, अती बशीर याद हुसैन कहाँ गया, हे नात ॿुधो, ओदी मथो मंदोश देवाना, सुभान अल्लाह। अजब नात आहे, इल्मी नात आहे, इश्क जो सॼो आहे, दर्द जो सॼो आहे, मोहब्बत जो सॼो आहे। चया तोखे कहिड़ी ख़बर, न तोखे को नेको आलिम मिलियो, न तोखे पीर कामिल मिलियो। अर्रहमान 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 फसल बही खबीरा, तोखे मालिक जे शान जो पतो न पवंदो। हज़ार भेरा पाण त मोहब्बत जो सॾा, ख़ुदा जे शान जो पतो न पवंदो। पतो तॾहिं पवंदो जॾहिं जेको बाख़बर कामिल मिलंदो। फसल बही खबीरा, रब जे शान जो पतो कोई बाख़बर खां पुछो। उठी मदहोश दीवाना, उठी मदहोश दीवाना, सजण दादर मली जे जुल वटा कर वेस जोगियाना, वटा कर वेस जोगियाना, गदागर बण पिनी जे जुल। उठी मदहोश
होश दीवाना कसम रब दी न घर दी है न वत काए लोड़ जर दी है कसम रब दी न घर दी है न वत काए लोड़ जर दी है महज सिक ओ अमर दी है महज सिक ओ अमर दी है जो हिक बारी देखे जे झुले उठी मदहोश दीवाना उठी मदहोश दीवाना सजन दादर मरी जे झुले बटा कर वे से जोगियाना बटा कर वे से जोगियाना गदागर बन नीचे झुले उठी मदहोश दीवाना मुका साईं हजरत मोहम्मद अब्दुल गफ्फारा हुण रया असलो नचारा हुण मुका साईं हजरत मोहम्मद अब्दुल गफ्फारा हुण रया असलो नचारा हुण रया असलो नचारा हुण तू सट सारा खपारा हुण तू सट सारा खपारा हुण तू सट सारा खपारा हुण पलौ गल पा मनी जे झुले उठी मदहोश दीवाना उठी मदहोश दीवाना सजन दादर मनी जे झुले बटा कर वे से जोगियाना बटा कर वे से जोगियाना गदागर बन नीचे झुले उठी मदहोश दीवाना सलाम पढ़ाओ को दुआ करो सलाम करो सरकार से वो दुआ करो उठी भी सफाई उठी भी या नबी सलाम अलैका